नाज़रीन आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। जी नाज़रीन, गढ़ी यासीन मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे शामिर अली जमाली जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज खान दुरानी कोट दुरानी गढ़ी यासीन में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ जी 66वीं सालगिरह जो केक काटण वारी तक़रीब बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेकी जुमो 8 ॾींहं थिए पीपल्स पार्टी में आया आहिनि उहे मूंखे सियासत सेखारण जी ॻाल्हि करे रहिया आहिनि। मां शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जो शिदाई ऐं नज़रियाती वर्कर आहियां ऐं मूंसां गॾु तालके जा पुराणा पीपल्स पार्टी जा नज़रियाती जियाला गॾु आहिनि। हिन वधीक चयो त मुंहिंजो कंहिंसां बि ज़ाती को इख़्तिलाफ़ न आहे, पार्टी डिसिप्लिन जो मां पाबंद आहियां। नाज़रीन, कोट दुरानीअ ते आगा सिराज खान दुरानी जी मिज़बानी में आसिफ अली ज़रदारी जी सालगिरह जे सिलसिले में कोठायल तक़रीब में सरदारज़ादा ज़ुल्फ़कार खान सीलरो, पीपी तालके गढ़ी यासीन जो जनरल सेक्रेटरी जावेद दुरानी, अब्दुल कादिर गोपांग, वडेरो अता रसूल जुणेजो, मंजूर गुल जखरो, अब्दुल नबी सीलरो, अब्दुल हकीम लाशारी, लाला असद खान पठान, असगर अली जाफ़री समेत केतिरनि ई कारकुननि ऐं जियालनि शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब जे मेज़बान ऐं सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज खान दुरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे पंहिंजा ख़्याल हिन रीति वंडिया। उमिरि दराज जे लाइ हिन वक़्तु मोस्ट सीनियर लीडर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आसिफ अली ज़रदारी साहब आहे ऐं आसिफ अली ज़रदारी साहब शहीद मोहतरमा खां पोइ पार्टी खे संभालियो ऐं एज़ अ अमानत जेसिताईं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पढ़ी बीहे त उनखां पोइ उनखे हैंड ओवर बि कयईं। हाणे माशाअल्लाह असांजे चेयरमैन बिलावल साहब पार्टी बि हलाए पियो। ज़रदारी साहब जो वॾो किरदारु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हलाइण में, बचाइण में, स्ट्रगल में 12 साल जेल रहियो। मां नथो सम्झां को अहिड़ो जेल आहे पाकिस्तान में जंहिंमें हू कोन रहियो आहे। त असांजी दुआऊं आहिनि हुन सां गॾु, सॼी पाकिस्तान पीपल्स पार्टी हुन सां गॾु आहे ऐं असां उमेद था कयूं त जीअं जहिड़े नमूने सां हुन 5 साल एज़ अ सदर पाकिस्तान गुज़ारिया ऐं जहिड़े नमूने सां हुन पीपल्स पार्टी खे संभालियो, आईंदा बि इहा ई उमेद खणी असां वेठा आहियूं। ॾिसो जेके बि शिदाई बीठा थी न, इहे शहीद मोहतरमा जी ऐं बिलावल भुट्टे साहिब जी मोहबत में था अचनि, ठीकु आहे न। मां अॼु पीपल्स पार्टी में आहियां, सुभाणे मां न हुजां त इहे मूंखे हथ बि न मिलाइनि। ॻाल्हि इहा आहे त हर कंहिंजी मोहबत जेकी आहे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जी पॉलिसियुनि सां, हुनजो जेको एजेंडा हुयो, जहिड़े नमूने सां हुन ग़रीब माण्हू खे मथे आंदो, उअं ई शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा, वरी आसिफ अली ज़रदारी साहिबु आंदो। त ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे ऐं एतिरी ताक़तवर पार्टी आहे जो जेके असांजे मुखालिफ़ आहिनि उनखे ख़बर कोन्हे। हिकिड़ो थींदो आहे जुमो 8 ॾींहं, जेको माण्हू जुमो 8 ॾींहं हुजे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पॉलिसी ॿुधाए त पीपल्स पार्टी जी पॉलिसी हीअ आहे। मरहूम अंबर ख़ान असांजो सीनियर वाइस प्रेसिडेंट हो हिते तालके डिस्ट्रिक्ट में, हुनजो हिकिड़ो कॉल हूंदो त अदा जी कुदरत आहे, हिन में तव्हां पाण सम्झी वञो। हुन ते ॻाल्हाइणु नथो चाहियां, मां उन्हनि सां ॻाल्हाईंदो आहियां जंहिंजी का हैसियत हूंदी आहे। जंहिं माण्हू जी का हैसियत न आहे उहो मूंखे सम्झाए त पाकिस्तान पीपल्स पार्टी छा आहे, उहा हुनजी सोच आहे। न हाणे नओं SSP साहबु आयो आहे, उहो काफ़ी चेंजिस करे पियो। तव्हां ॾिठो त हिते रखड़नि में जेको हुन SHO पैसा वठी ऐं 5 FIR कढियूं रखड़नि जे ख़िलाफ़, उनखे हुननि ॿाहिरि कढियो, उहो केस बि ट्रांसफर थी वियो। हाणे उहो केस बि ॿिया इन्वेस्टिगेशन कनि पिया। त SP साहब पंहिंजे हिसाब सां पूरी कोशिशि करे थो, हुन में अवाम बि हुन साथ ॾींदो त हालात बहितर बि थींदा, बहितरी ईंदी। सही तूं ॻाल्हि कयां न, ॾिसो इहे सभु शयूं आहिस्ते आहिस्ते जेके पुराणियूं जेकी गैप में हुयूं, मसइला जेके हुया, मां त अॻे बि तव्हांखे यादि हूंदो मां हिकिड़ी ॻाल्हि सजेस्ट कई, मां SP साहब खे बि चयो आहे
सॼी डिस्ट्रिक्ट जी पुलिस हितां ॿाहिरि कढी वञो जेके 30 साल थिया आहिनि हिते वेठा आहिनि ऐं तव्हां ॿाहिरों पुलिस हिते नवां माण्हू आयो जंहिंजो कंहिंसां वास्तो न हुजे हालात अञा बहितर आख़िरी पैगाम कहिड़ो था ॾियण जो जियालनि जे लाइ जियालनि खे कुझु चवण जी ज़रूरत ई न आहे जियालनि खे ख़बर आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी छा आहे उन्हनि जियालनि खे जेके नज़रियाती सोच रखनि था बाक़ी जुमे 8 ॾींहंनि वारनि जे लाइ त अल्लाह ख़ैर करे। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।